सुरीले शायर सईद मेमन बाबत सिंध टीवी न्यूज़ ते रिपोर्ट नशर थियण जो सूबाई सलाहकार शर्मिला फारूकी नोटिस वरितो आहे। शर्मिला फारूकी फोन ज़रिए सईद मेमन सां राब्तो करे माली सहकार जी ख़ातिरी कराई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे लाड़काणे में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़फ़र अपड़े सां। जी ज़फ़र, इन हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील ॾेई रहिया आहियो? जी निदा, सिंध जो भलोड़ शायर आहे सईद मेमन, जेको काफ़ी अरसे खां वठी बीमारी जे बिस्तरे ते दाख़िल आहे। इन हवाले सां अॼु सिंध टीवी न्यूज़ ते उन जे बारे में उन जी बीमारी जे सिलसिले में जेको आहे हिकिड़ी रिपोर्ट नशर थी, जंहिंखां पोइ सिंध जे वॾे वज़ीर सैयद कैम अली शाह जे सलाहकार शर्मिला फारूकी उन जो नोटिस वरितो ऐं उनखे जेको आहे संजीदगीअ सां ॾिठो। ऐं उनखां पोइ जेको बीमार शायर आहे सईद मेमन, उन सां फोन ज़रिए राब्तो कयो वियो ऐं उनखे शर्मिला फारूकी सिंध हुकूमत जे पारां इहा ख़ातिरी कराई मुकमिल तौर ते सरकारी ख़र्च ते इलाज भी थींदो ऐं उनजी माली जेका मदद आहे उहा भी कई वेंदी ऐं उनजी बीमारी जेका उनखे लाहक आहे उन जूं समूरियूं टेस्टूं वग़ैरह भी सरकारी ख़र्च ते थींदियूं ऐं जेको भी इलाज मुआलजो आहे उहो सिंध हुकूमत पाण जेको आहे काश्त कंदी। सो इन हवाले सां जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि थी बीमार शायर सईद मेमन सां, त हुन इन ॻाल्हि जी तस्दीक कई त सिंध हुकूमत पारां शर्मिला फारूकी उन सां राब्तो कयो आहे ऐं उनखे ख़ातिरी कराई आहे त उनजो मुकमिल तौर ते सिंध हुकूमत मुकमिल तौर ते इलाज भी कराईंदी सरकारी ख़र्च ते ऐं उनजी माली सहायता कई वेंदी, छाकाणि त हुनजो चवणो त हू काफ़ी अरसे खां वठी बीमार आहे। तंहिंजे करे उनजा जेके मुआशी वसीला आहिनि उहे तमामु घणा घटिजी विया आहिनि। उन वटि हाणे घर हलाइण जी भी वसियत न रही आहे ऐं हू हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे। तंहिंजे करे सिंध हुकूमत सिंध टीवी न्यूज़ ते जेका रिपोर्ट नशर थी आहे उनजो जेको आहे नोटिस वरितो आहे, मूंखे ख़ातिरी कराई वई आहे। हुन सिंध टीवी न्यूज़ जो भी जेको आहे थोरो मञियो त हुननि हिन टाइम ते जेको आहे संदसि रिपोर्ट इहा नशर कई जंहिंजी हुनखे ज़रूरत हुई, छाकाणि त हू काफ़ी अरसे खां वठी बीमारी जे बिस्तर ते दाख़िल हो। त हुन तमामु घणा थोरा मञिया चयो त सिंध टीवी जेको आहे तमामु सुठो ऐं बहितर किरदारु अदा पई करे, जंहिंजे करे अॼु हुनजी वार पई थिए ऐं सिंध हुकूमत हुनजो नोटिस वरितो आहे। ज़फ़र, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।